إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون हर किस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन पंहिंजे आख़िरी पैगंबर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अॼु हिन जुमे जे अंदरि ख़ुतबे जो उनवान आहे क़ुरान ऐं क़ुरान वारनि जी अज़मत। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया जे अंदरि अलॻि अलॻि टाइम में अलॻि अलॻि ज़माने में नबी अने रसूल मोकिलिया। रसूल अने नबी दुनिया में आया त अल्लाह ताला उन्हीं खे अमुक मौजज़ा ॾिने आहे। मौजज़ो चावा जे अहिड़ी वस्तु के जे उन नबीअ खां सिवा ॿियो को पण करे न सघे। जीअं अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे ई मौजज़ो ॾिने हुए जे मूसा अलैहिस्सलाम जी जेको असा लठ हुई उन लठ खे अल्लाह रब्बुल आलमीन मूसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो बनाए छॾियो। मूसा अलैहिस्सलाम लठ खे फिगाईंदा हुआ त सप बनी वेंदी हुई। उहा लठ वई जंहिं लठ खे मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े पत्थर मथे हयो त उन पत्थर में जा पाणी जा 12 चश्मा जारी थी विया। इहा लठ वई जंहिं मूसा अलैहिस्सलाम इन लठ खे समंदर मथे हयो, समंदर में रस्तो बनी वियो। मूसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो आहे। घणी नबीअ खे ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ई मौजज़ो ॾिने जे ईसा अलैहिस्सलाम नाबीन इंसान जी अखी मथां हथ फिरींदा हुआ त उहो इंसान सॼो थी रहंदो। बीमार इंसान जे जिस्म मथां हथ फिरींदा हुआ त बीमार नओं निमरो चङो भलो थी रहंदो। रुगो एतिरो न बल्कि जेकॾहिं को माण्हू मरी वञे त ईसा अलैहिस्सलाम चवंदा हुआ कुम बेइज़निल्लाह, अल्लाह जे हुक्म से उथी वञ त उहो मोल माण्हू जीअरो थी वेंदो। ही मौजज़ा हुआ। ही क़ौम खे ॾेखारे लाइ करे कौम
ॾिसे त सम्झे जे हाँ ही अल्लाह जो सचो नबी है, ते इन वटि अहिड़ी ताक़त है, इन वटि अहिड़ी वस्तु है, अहिड़ो मौजज़ो है जे ॿिए कंहिं वटि न आहे। पोइ दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन आखिरी नबी, आखिरी रसूल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हलायो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजज़ो कई मौजज़ा हुआ। कई फिरा साहबा किराम चऊं असां ॾिठो जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आंगरी में जा पाणी निकिरियो, एतिरो पाणी जे बर्तन भरिजी वञे, माण्हू पी द्रो कई। हथ में जा हथ जे इशारे सां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंद्र जा 2 टुकड़ा करे विधो अल्लाह जे हुक्म सां। अहिड़ा मौजज़ा हुआ। पर मिणी कथा वॾो मौजज़ो जेको अल्लाह ताला पंहिंजे पैगंबर खे, पंहिंजे नबीअ खे अता कयईं, उहो क़ुरान है। क़ुरान में करो है, पंहिंजी ज़बान अरबी न आहे, अरबी सम्झो नथा, न त क़ुरान जेको अल्लाह जो कलाम है, क़ुरान जी हिकड़ी सूर, क़ुरान जो हिकड़ो रुकू, क़ुरान जी हिकड़ी आयत, बल्कि क़ुरान जो हिकड़ो लफ़्ज़ अहिड़ो है दुनिया वारा मड़े भेरा थी वञे अहिड़ो लफ़्ज़ न बनाए सघे। अल्लाह चैलेंज कयईं, क़ुरान जेको आहे चैलेंज करे थो, वइन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फअतू बिसूरतिन मिन मिस्ली वदउ शुहदाअकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिकीन। मक्के में घणा ॾा माण्हू हुआ, अक़लमंद हुआ, पढ़ल लिखल पण हुआ, वॾा वॾा शाइर हुआ। उन जी शाइरी अहिड़ी हूंदी हुई कि दुनिया सुणेला करे अचींदी हुई। अल्लाह ताला मिणी के चैलेंज कए, जेकॾहिं आंखे विश्वास न आहे कि क़ुरान सचो किताब न आहे, नबी पिंड बनाए थो, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं ई पिंड बनाए थो, अल्लाह जो कलाम न आहे, त ऐं पण मोहम्मद जहिड़ा इंसान आयो ऐं मड़े भेरा थी करे ने आने माबूद के पण भेरा कयो, जेकी दुनिया वारा मिणी के भेरा कयो, हाणे हिकड़ी सूर बनाए ॾेखारियो क़ुरान जहिड़ी त मञो हाँ ही सचा आहियो। न बनाए सघिया। रुगो एतिरो न, क़ुरान त उहो किताब है जेको शुरू थिए थो त दावो करे थो, ज़ालिकल किताबु ला रैब फीह, ही उहो किताब है जंहिंमें कीअं शक न आहे। दुनिया वारा किताब लिखें था, पर शुरू में या आख़िर में लिखें था हिन किताब में आंखे किथे ग़लती नज़र अचे त असांखे कॉन्टेक्ट करे चइजो, असीं सुधारे लाहियूं। लिखियल वे थो, अर्ज़ मौलिफ चवाजे उनखे। दुनिया वारा किताब लिखें त किताब जे शुरू में या आख़िर में लिखें, जंहिं किताब पढ़ो इन में किथे आंखे ग़लती नज़र अचे त असांखे चइजो त ॿिए फिरा असीं किताब छापायूं त उन में उहा ग़लती न अचे। दुनिया वारा त ग़लती थिए थी, पर अल्लाह जो कलाम जेको आहे इन में हिकिड़े अखर जी ग़लती न आहे। क़ुरान पहलो दावो ही करे थो, ज़ालिकल किताबु ला रैब फीह, ही उहो किताब है जंहिंमें कीअं पण शक न आहे। अहिड़ो किताब, उहो किताब जर अल्लाह रब्बुल आलमीन उन्हीं बे इल्म इंसान के, जंहिं वटि इल्म न हो, पाण अगर जाहिल इंसान हुआ, पढ़ल लिखल न हुआ, दुनिया वारा उन्हीं मथे हुकूमत कंदा हुआ, वो दुनिया वारे जा गुलाम हुआ, उन्हीं पिंड में को ताक़त न वई। इन हालत में अल्लाह रब्बुल आलमीन जरा उन्हीं के क़ुरान ॾिने, क़ुरान जा लफ़्ज़ उ पढ़िया, क़ुरान जो आयतूं पढ़िया, क़ुरान के समझिया, क़ुरान मथे अमल कयो, त अहिड़ी क़ौम जंहिंजो दुनिया में की वैल्यू न हो, दुनिया वारा उन्हीं के पिंड जो गुलाम समझंदा हुआ, क़ुरान के पढ़ी करे एतिरा अॻियां वधिया जे सॼी दुनिया मथे उन्हीं हुकूमत कई। क़ुरान हथ में खणंदा हुआ, क़ुरान के पढ़ंदा हुआ, क़ुरान के समझंदा हुआ, ने अल्लाह जे रस्ते में निकिरी पवंदा हुआ, मुल्क़नि जा मुल्क फतह करे इस्लाम उते पुॼाए छॾियो। कंहिं पुॼायो? उन्हीं इंसान जंहिं वटि पिंड जी को ताक़त न वई, जंहिं वटि पिंड जी को हुकूमत न वई, जंहिं वटि पिंड जी को कौम न वई। इन हालत में अल्लाह ताला जरा उन्हीं के क़ुरान ॾिने,
वो कुरान के जरिए से दुनिया की मिणी कता अजीम कौम बनी विया। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह यरफउ बिहादल किताब अक़वामन व यदउ बिही आखरीन। ई कुरान हिकिड़ी अहिड़ी किताब है जे इन कुरान के जरिए अल्लाह रब्बुल आलमीन अमो क़ौमे के ऊंचियूं करे तो, इज्जत दे तो, मान ने मर्तबो दे तो, हुकूमत दे तो, ताकत दे तो, शान ने शौकत दे तो। अने ई कुरान ऊ किताब है जे इन जे जरिए अल्लाह रब्बुल आलमीन कई क़ौमे के किराए छड़े तो। पा ॾिसो पिया खीसे अज दुनिया में जो मुसलमान की हालत है, ॾिसो पिया पा वटि को ताकत नाई, पा वटि को हुकूमत नाई, पा वटि को कौम नाई, पा वटि को इतिहाद नाई। पांजे दिल में दुश्मन जो खौफ है, पर दुश्मन जी दिल में पांजो खौफ निकरी वियो है। अज पा मुसलमान एतरा आयूं, ते हूंदे पण किते पण पांजो की वीलियो नाई, तेजो कान कुरो है। जोको अचे पाके चिपले हलियो वञे, जोको अचे पाके मारे हलियो वञे, जोको अचे पाके घर में कढी हलियो वञे। ई ॾींहं पा मथे कुला आया, खाली पा बूरतो ना, सॼी दुनिया में मुसलमान की हालत अहिड़ी है। जो कारण ही है जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो जे इन कुरान जे जरिए अल्लाह रब्बुल आलमीन क़ौमे के किराए छड़ींदो। माड़ो जरा कुरान मां हथ कढंदा, अल्लाह रब्बुल आलमीन इन माड़ो मां हथ कढी लाईंदो। वो जमाने में मुअज़्ज़ज़ थे मुसलमान होकर, वो जमाने में मुअज़्ज़ज़ थे मुसलमान होकर, और तुम खारोए तारिक कुरान होकर। जो को आंजा असलाफ हुआ, जो को साहबा किराम हुआ, जैके इज्जत मिलई, जैके मान मिलियो, जे मड़े उन्हीं ध्रिजंदा हुआ, कुला मिलियो कुरान मथे उन्हीं अमल कयो ने। ऐं जो को ख्वार थिया आयो, ऐं जो को हैरान थिया आयो, तेजो कारण ये जे आ कुरान मां हथ कढी लाथा आया। कुरान जड़ी अजीम किताब पावट पई वे, अने हालत पांजी ई है जे 12 महीने में हिकड़े फिरा पाके कुरान पढ़े जी तौफीक नथी मिले। कुरान पांजे घर में पियो वे, उन मथे रिज लगी वही है, धूड़ लगी वही है, वो धूड़ में लटपट थियो पियो है। इन हालत में उन कुरान के पा रखी छड़ियो है। पा दुनिया में जेकॾहिं ज़लील न थींदासीं त पा कुरो थींदासीं। कुरान ता ऊ किताब है, किताबुन अनज़लनाहु इलैक मुबारकुन लियद्दब्बरु आयातिही। अल्लाह फरमाए कुरान के असां एतिरे लाइ करे नाज़िल कयो है जी मुबारक किताब है, इन मथे गौर कयो, इनके समझो। अल्लाह ताला बे हंध मथे फरमाए अफला यतदब्बरुनल कुरान अम अला कुलूबिन अक़फ़ालुहा। ई माड़ूअ कुरान मथे गौर कुला नथा कयें, कुरान के समझे कुला नथा, कुला इनकी दिली मथे ताड़ा लगी विया। सिर्फ पा कुरान में हथ कढंदासीं तो ये पांजी हालत थे वारी है। कुरान ता वो अजीम किताब है जे रात में अल्लाह ताला ने कुरान के नाजिल कयो, उन रात जी अल्लाह रब्बुल आलमीन कदर ने कीमत एतरी वधाए छड़े, फरमाए लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर। हिकड़ी रात 1000 महीने कता बेहतर रात है। हिकड़ी ज रात 1000 महीनों बेहतर है। तेजो कारण ई है जे इन रात के अंदर असां कुरान करीम के नाजिल कयो है। जे शहर में ई कुरान नाजिल थियो, उन शहर के अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वहाज़ल बलदिल अमीन, अन ई अमन वारो शहर है, ई जो को है सुकून वारो शहर है। मक्के के अल्लाह रब्बुल आलमीन सुकून वारो बनाए छड़े। अने जे नबी मथे इन कुरान के अल्लाह रब्बुल आलमीन नाजिल कयो, उन नबी के अल्लाह रब्बुल आलमीन मिणी नबी जो सरदार बनाए छड़े। अने ई कुरान खणी आसमान मथा जो फरिश्तो नबी, जो फरिश्तो ने आयो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट, उनके अल्लाह रब्बुल आलमीन मिणी फरिश्ते जो सरदार बनाए छड़े, जिब्रील अमीन। एड़ो कुरान, एड़ो किताब, एड़ी अजीम वस्तु पां वटि पई है, अने पां उनखे बंद किया वेठा। जो कुरान में पा हथ कढिया आहिनि, तंहिंजी राव अल्लाह रब्बुल आलमीन के कुरान पिंड नींदो। अने रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड पण पांजी उन्हीं माण्हूअ जी जो कुरान में हथ कढे था, अल्लाह ताला के राव ॾींदो। अल कुरान हुज्जतुन लक अव अलैक।
कुरान जो है ये आला करे दलील है या त आजे खिलाफ दलील है। कुरान के जेकॾहिं पढ़ंदा, कुरान के समझंदा, कुरान मथे अमल कंदा त ई कुरान क़यामत जो ॾींहुं अची करे आंखे छॾाईंदो। ॿई हदीस में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इक़राउल कुरान फ़इन्नहु याती यौमल क़ियामत शफ़ीअन लिअस्हाबिही। कुरान के पढ़ो, कुरान के पढ़ो, क़यामत जो ॾींहुं कुरान अल्लाह ताला वटि उन्ही माण्हू जो सिफारिशी बनंदो, उन्ही माण्हू जो वकील बनंदो जेको इनके पढ़ंदा हुआ। उहो ॾींहुं सोचियो, गौर कयो, पां हूंदासीं ने पंहिंजा अमल हूंदा, पंहिंजा माइत्र हूंदा, कुटुंब कबीले वारा हूंदा, खानदान वारा हूंदा, औलाद हूंदो, मड़े हूंदा, पर उन्ही जे बारे में कुरान कोर चए थो, यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिही व अबीहि व साहिबतिही व बनी। मड़े छड़े भॼी वेंदा, भाउ में जा हथ कढी वेंदो, घरवारी पिन जे घरवारे खे भुली वेंदी, माउ पीउ पिन जे औलाद खे भुली वेंदा, कुटुंब कबीला खानदान वतक़त्तअत बिहिमुल अस्बाब, हर क़िस्म जी रिश्तेदारी खत्म थी वेंदी। इंसान जी पुछा करे वारो केरे के न हूंदो। ये हालत हूंदी, इंसान लौड़ा फिरींदो, अचे को मूंखे बचाए लाए, अचे को मुंहिंजी वकालत करे, अचे को मुंहिंजे विच में जामण पए, पर केरु अचे? फरमायो कुरान अचींदो। अल्लाह रब्बुल आलमीन के चवंदो, अल्लाह ही उहो इंसान है जेको मूंखे पढ़ंदो हो, ही दौर कंदो हो, ही कुरान के खोलींदो हो, कुरान में तदब्बुर कंदो हो, कुरान के समझंदो हो। ए अल्लाह इन माण्हू खे तूं अज़ाब न ॾीज। अल्लाह जो कलाम है। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन जी सिफारिश अल्लाह ताला क़बूल कंदो। उन माण्हूअ खे अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ करे छॾींदो, उन माण्हूअ खे अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में दाख़िल करे छॾींदो, जंहिंखे कुरान बचाए लाइ करे अचींदो। पर कुरान बचाईंदो पाण खे तैर जहिड़ा पाण पिन कुरान खे पढ़ंदासीं, जरा पां कुरान के खोलींदासीं। पंहिंजी हालत ई है मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, कि पां मां कई माण्हू अहिड़ा आहिनि कुरान के पढ़िया आहिनि, मियां जीअ वटि, कंहिं मौलवीअ वटि, कंहिं मदरसे में, कंहिं मकतब में, कंहिं मस्जिद में पढ़िया, पर कुरान के भुली विया। ओला भुली विया, ज़िंदगीअ में कॾहिं कुरान के खोलियो न आहियां। चए मूंखे कुरान पढ़ंदे न अचे, पां मड़े सिखी वञूं था, मोबाइल हलाईंदे पां सिखी लाहियूं था। मोबाइल जी हिकु हिकिड़ी वस्तु पां खे ख़बर है, इंसान ॾोसल थी रहियो है, पोड़ो थी रहियो है, पर फोन में अञा सिखे पियो, ही फोन में कीअं हलाराजे, ये फोन कीअं वॼे, हिन फोन में ही कीअं थिए, पां मड़े सिखूं पिया, पर कुरान खे पां नथा सिखूं। हालांकि पां ईअं सम्झूं था कुरान आउं कीअं पढ़ां, मुश्किल है, मूं वटां कीअं पढ़ाबो, इन मथे त ख़ुशख़बरी है। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, अल माहिरु फिल कुरान, जेको इंसान कुरान में माहिर है, कुरान पढ़े में होशियार है, पढ़ंदो वञे, पर कुरान जो कारी है, हाफिज है, आलिम है, कुरान के पढ़े पियो, उनखे कीअं वांदो नथो अचे, पढ़ंदो अचे। फरमायो मअस्सफरतिल किरामिल बरारा, ये क़यामत जो ॾींहुं इज़त वारे फ़रिश्ते भेरो हूंदो, अल्लाह जे मलाइके भेरो अहिड़ो इंसान हूंदो जेको कुरान खे पढ़े थो। वल्लज़ी यक़रउल कुरान व हुवा अलैहि शाक़ुन यततअतउ, जेको इंसान कुरान पढ़े तो अटके तो, हिकिड़ो अखर पढ़ियो वरी अटकी रहियो, अॻियां उकले नथो, तंहिं पढ़े तो, अटक अटक करे पढ़े तो, वह हुवा शाक़ुन अलैहि, कुरान उन लाइ करे मुश्किल है, तंहिं हूंदे पढ़े तो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फलहु अजरान, उन माण्हू लाइ करे डबल अजर है। हिकिड़ो त कुरान पढ़े जो अजर, अने ॿियो कुरान उकले नथो, तंहिं लाइ करे महिनत करे तो, उनजो डबल अजर है। ने कुरान में अजर केतिरो ख़बर? अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको इंसान कुरान पढ़े तो त उन इंसान खे हिक हिकिड़े हर्फ मथे ॾोह निकियूं मिलनि थियूं। हिकु हिकिड़ो हर्फ कुरे खे पाण सम्झूं था, हर्फ कुरे खे चयो आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आउं ईअं नथो चवां कि अलिफ लाम मीम हिकिड़ो हर्फ है, न, अलिफ हिकिड़ो हर्फ है, लाम ॿियो हर्फ है, मीम टियों हर्फ है, यानी पंहिंजी ज़बान मां खाली ई टे अखर निकिरी वञे, अलिफ लाम मीम, टे अखर, 30 नीकियूं लिखजी वई। टाइम केतिरो लॻो पढ़े में? हिकिड़ो सेकंड, अलिफ लाम मीम, केतिरो टाइम लॻो? हिकिड़ो सेकंड। हिकिड़े सेकंड में पाण 30 नीकियूं कमाए सघूं था।
अहिड़ा क़ुरान में अखर केतिरा, जेकॾहिं पाण रोज़ हिकिड़ो सफ़ो पढ़ो त उन में केतिरा लफ़्ज़ अचनि था, पाण रोज़ करोड़पति बनी सघूं था। कुरे में, पैसे में न, नीकी में। नीकी में करोड़पति बनो, दुनिया लाइ करे लखपति बना। हियां वधारे कमाइयां, हुआं वधारे कमाइयां, दुनिया कंहिं बि हली आहे। कमायो मनाई नाई, अल्लाह चए तो वला तंस नसीबक मिन दुनिया, दुनिया में आंजो हिस्सो जेको उनखे भुलो न। दुनिया कमायो, खयो पियो, पर आखिरत लाइ करे तैयारी कयो। आखिरत लाइ करे मिणीकत वॾी तैयारी क़ुरान है। इन क़ुरान से जुड़जी वञो, क़ुरान से ताल्लुक बनायो। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में पण कामयाब कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन पांखे आखिरत में पण कामयाब कंदो। अने जेकॾहिं क़ुरान में जा पां हथ कढी लाथा त क़ुरान पिंड पाला करे पंहिंजे खिलाफ़ हुज्जत बनी वेंदो। क़ुरान पां वटि अची वियो आहे, अल्लाह मूंखे त ख़बर न हुई, तोखे किताब में असां कीन ॾिनो हो, ॾिनो किताब, तो वटि क़ुरान हो, तो क़ुरान खे कुला कीन पढ़ियो हुए। क़ुरान पाला करे दलील है अने पंहिंजे खिलाफ़ दलील है, अल्लाह ताला खे क़ुरान राव ॾींदो। जे हिन इंसान मूं मुंहिंजा हथ कढी लाथो हो ने पोइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह फरमाए वक़ाल रसूल या रब्बी इन कौमी इत्तखज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो ॾींहुं चवंदा, ए अल्लाह हीअ मुंहिंजी क़ौम आहे जंहिं क़ुरान में जा हथ कढी लाथा हुआ, क़ुरान खे भुली विया हुआ, क़ुरान खे कॾहिं खोलींदा की न हुआ, क़ुरान खे कॾहिं पढ़ंदा की न हुआ। पां वटि टाइम न, मूंखे टाइम नथो मिले। पां दुकान मथे वियो, होटल ते वियो, पां वटि टाइम थियो है। रियाण करे लाइ करे पां वटि टाइम थियो है। मोबाइल लाइ करे पां वटि टाइम पियो है। दुनिया जे हर के कम लाइ करे पां वटि टाइम है। पां वटि टाइम न आहे त क़ुरान पढ़े लाइ करे टाइम न आहे। ये अफ़सोस जो मक़ाम है। ये पंहिंजी बदकिस्मती चवाजे जे क़ुरान जहिड़ो अज़ीम किताब अल्लाह ताला पांखे ॾिने अने उनखे पां बंदि कया वेठा आहियूं। क़ुरान जी शान त ऊंची है, पर जेको क़ुरान के पढ़े था उन जी शान के न्यारियो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ुरान पढ़े वारो इंसान क़यामत जो ॾींहुं अचींदो जन्नत जे दरवाज़े मथे। जन्नत में ऊंचा ऊंचा दर्जा आई, ऊंचा ऊंचा दर्जा आई। क़ुरान जो कारी, क़ुरान जो हाफ़िज़, क़ुरान के पढ़े वारो, क़ुरान जो दौर करे वारो जन्नत जे दरवाज़े मथे अचींदो। मुंहिंजो दर्जो किथे है, मुंहिंजी जॻह किथे है, आऊं किथे वञा? अल्लाह जी तरफ़ खां ऐलान थींदो, कोन थींदो? टे में अचींदो उन इंसान खे, इक़रा वर्तक़ी, ए इंसान तूं क़ुरान पढ़ंदो वञ, अन्य जन्नत जा दर्जा चढ़ंदो वञ। शुरू कर सूरह फातिहा वटा, हिक हिकिड़ी आयत पढ़ ने हिक हिकिड़ी सीढ़ी चढ़। इंसान पढ़ंदो पियो न जन्नत के साम्हूं चढ़ंदो पियो। वरतिल कमा कुंत तुरतिलु फि दुनिया, तूं क़ुरान खे ऊंज पढ़ जीअं तूं क़ुरान दुनिया में पढ़ंदो वएं। फ़इन्न मंज़िलतक इंद आख़िरि आयतिन तक़रउहा, पोइ तोजी मंज़िल, तोजी जॻह उते है जिते तूं क़ुरान जी आख़िरी आयत पढ़ंदे। मिनल जिन्नति वन्नास, क़ुरान ख़त्म थिए थो, इन आयत मथे जर तूं पुॼे उहो तोजी जॻह है। क़ुरान में 6000 मथे आयतूं हुई। क़ुरान के पढ़े वारो इंसान हिक हिकिड़ी आयत पढ़ंदो पियो, हुन जन्नत में चढ़ंदो पियो। सम्झी लायो 6000 दर्जा मथे चढ़ी वेंदो, किथे पुॼी वेंदो। ही उन इंसान लाइ करे बशारत है जेको दुनिया में क़ुरान पढ़े था। न आख़िर समय छैली ॻाल्हि आऊं ये बयान करणु चाहियां थो। पिंड क़ुरान जेकॾहिं पढ़िया आहियो त पढ़ो, दौर कयो, अञा पण सिखी सघो था। साहबा किराम वॾी जमार में सिखिया आहिनि। साहबा किराम जेको इस्लाम क़बूल कयो हुयो वॾी जमार में सिखिया आहिनि। अरे हिकिड़ी ॻाल्हि पाण सिखी गिनो, शौक़ जेको वस्तु आहे न, शौक़ दिलि में पैदा थी वञे त उमिरि पाण खे नथी नड़े। हदीस में अक्सर सुहाउन अबू हुरैरा हदीस में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीसो मिणी कता वधारे बयान कंहिं कई हुई साहबा किराम में? अबू हुरैरा। पाण खे ये ख़बर की न हूंदी जे अबू हुरैरा खाली 2 वरे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिरा रहिया आहिनि। केतिरा वरे? खाली 2 वरे। 2 वरे में एतिरियूं हदीसूं सिखिया, एतिरियूं हदीसूं यादि कयो जे मिणी साहबा किराम नो अॻियां निकिरी विया। अबू बकर सिद्दीक, उमर फारूक,
अली रज़ी अल्लाह ताला अने उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हुम ई मड़े सहाबा करम शुरू में इस्लाम कबूल कयो। को 20 वर अल्लाह जे नबी बेरा, को 22 वर, को 19 वर, को 11 वर, को 23 वर मुसलसल अल्लाह जे नबी बेरा हुआ। पण हदीसूं मिणी के तवदारे कैन बयान कयूं अबू हुरैरा जो खाली 2 वर अल्लाह जे नबी बेरा हुआ। तो जो कान करो शौक अबू हुरैरा पेन बयान कंदा हुआ कि माण्हू मड़े धंधे ते हलिया वञे, कम कार ते हलिया वञे, ऐं मस्जिद में थियो आहे। केॾा न वञा दुनिया में हथ कढी खाली मस्जिद में कुला ऐं केॾा वेंदो कि न इते जो कारण ई हो कि अल्लाह जा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को हदीस बयान कंदा ने वो हदीस मूं वटि रही वेंदी ऐं सुणी लाई। ई शौक़ है वॾी जमात में सहाबा कराम सिखिया आहिनि। ऐं पेन क़ुर सिखी सघो था अने पढ़ल जेकॾहिं आयो त क़ुर पढ़ो अने जेकॾहिं पढ़ंदे आंखे नथो अचे क़ुर खे सुनो, क़ुर खे सुन पण सवाब जो कमु है। मोबाइल में पाण मड़े सुनो पिया, काफियूं कलाम सुनो, गायन अल्लाह मिणी के बचाए, गायना सुनो अने पोइ करो नाटक न्यारियूं, कॉमेडी न्यारियूं पिया, फिल्मूं न्यारियूं पिया। इनी मिणी कथा बेहतर ई है जे मोबाइल में क़ुर के चालू कयो अने साथ साथ क़ुर जो तर्जुमो सुनो। जे क़ुर अरबीअ में जेको आहे इन जो मतलब करो है अल्लाह असांखे करो पैगाम ॾे थो। हर ज़बान में आके तर्जुमो मिली वेंदो, आके सिंधी में मिली वेंदो, आके हिंदी में मिली वेंदो, आके उर्दू में मिली वेंदो, आके इंग्लिश में मिली वेंदो। जेको ज़बान ये समझो था उन ज़बान में क़ुर जो तर्जुमो आके मिली वेंदो। क़ुर के हिकिड़ी फिर सुनो तर्जुमे से अल्लाह असांखे चए करो है, अल्लाह जो पैगाम करो है, आसमान मथा अल्लाह करो असां लाइ करे हलाए हैं। हिकिड़ी फिर सुनो ख़बर पए पाण अने पिण जे औलाद के क़ुर सिखायो। औलाद के जो इंसान क़ुर सिखाईंदो हाय अल्लाह ताला उन इंसान के केडो मकाम ने मर्तबो दींदो। कयामत जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा कयामत जो डी हुंदो अल्लाह रब्बुल आलमीन मां ने पे के बोलाइंदो बिनी के अने उनी बिनी के इज्जत जो लिबास पहराइंदो ने एड़ो लिबास अल्लाह ताला पहराइंदो जे पां सजी दुनिया ॾेई ॾियूं, दुनिया जा मड़े खजाना पां ॾेई ॾियूं, दुनिया जो मड़े वस्तु पां ॾेई ॾियूं त उहो लिबास पां गिनी न सघूं एतिरो क़ीमती लिबास हूंदो। अल्लाह कंहिंखे पहिराईंदो? मां ने पीउ ॿिन्ही खे पहिराईंदो। त उहो पिंड चवंदा ए अल्लाह ही लिबास असां वटि अहिड़ा कहिड़ा अमल आहिनि जेको हेॾी इज़त तूं असांखे ॾिए थो। अचे न को महिमान पाण वटि अचे उनजी शाल पोशी कयूं था, शाल उडायूं, उनजी पाण इज़त कयूं, पाण उनजो स्वागत कयूं। क़यामत जो ॾींहुं आदम अलैहिस्सलाम वटां जले अने क़यामत जे ॾींहं सुधी जेतिरा इंसान थींदा मड़े हाज़िर हूंदा इन मिणी अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे इज़त ॾींदो, उनखे लिबास पहिराईंदो, उनजो स्वागत कंदो। क्यों इंसान ॿ मां ने पे ॿोए हूंदा, उहे पुछंदा अल्लाह हेॾी इज़त तो असांखे कुला ॾिनी आहे। ऐलान थींदो बिअख़्ज़ि वलदिकुमा अल क़ुरआन ते जो कान ई है जे आ बिनी आ जे औलाद के क़ुरान सिखाया वा, क़ुरान पढ़ाया। जो माइत्र पिन जे औलाद के क़ुरान पढ़ाए तो अल्लाह रब्बुल आलमीन उनके दुनिया में अने आखिरत बिनी जगह मत इज्जत से नवाजे तो। क़ुरान है पांजे घर में मौजूद है, पाठ मौजूद है, इन क़ुरान के पढ़ो, इन में जा इबरत हासिल कयो, इनके समझो। क़ुरान बीमारी जे लाइ करे शिफ़ा है। कोई इंसान बीमार वे क़ुरान पढ़ी पा उन मथे दम कयूं अल्लाह उनखे शिफ़ा ॾे थो। ये पांजी दिल में जेकॾहिं बीमारियूं आहिनि, हसद है, खार है, नफ़रत है अने जेकी पण पांजी दिल में बीमारी है वो बीमारी जेकॾहिं पांखे दूर करणी है क़ुरान के पढ़ो। व शिफ़ाउन लिमा फ़िस सुदूर अल्लाह क़ुरान में फरमाए क़ुरान हिकिड़ी अहिड़ी किताब है जे आजी दिल में जेको पण बीमारी हूंदी उन बीमारी के क़ुरान ख़त्म करे छॾींदो। ये क़ुरान जूं अज़मतूं आहिनि, क़ुरान वारे जो मकाम ने मर्तबो है। क़ुरान आई पिंड पढ़ो, ॿिए खे पढ़ायो अने क़ुरान के सिखो, ॿिए खे सिखायो। पंहिंजे घर में क़ुरान जी तिलावत हुअणी खपे, पंहिंजी मोबाइल में क़ुरान हुअणो खपे, पंहिंजी गाॾीअ में क़ुरान हुअणो खपे, हर हंध मथे क़ुरान हुअणो खपे। क़ुरान वारा पाण बणी वञो अने जेको इंसान क़ुरान वारो है उहे दुनिया में पण कामयाब है, आख़िरत में पण कामयाब है। क़ुरान हमेशा बाक़ी न हूंदो। अल्लाह ताला फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। क़ुरान के नाज़िल असां कयो है अने क़ुरान जी हिफ़ाज़त पण असीं कंदासीं। दुनिया में न्यारियो किताबूं कई रहियूं, मिणी धर्म वारे वटि, जेकी मज़हब वारा मिणी वटि किताबूं आहिनि, पर क़ुरान जहिड़ी किताब कंहिं वटि न आहे। क़ुरान जा हाफ़िज़ा खे किरोड़ो मिली वेंदा अने ॿई किताब जा हाफ़िज़ा खे कीअं न मिलंदा। इहे अल्लाह तयार करे मौजज़ा बनाए था।
त्रे महीने में 6 महीने में बच्चा मासूम मासूम बच्चा क़ुरान सॼो यादि करे लाही था। ई मने मौजज़ा आहे जेको अल्लाह ताला अता करे थो। अज़ीज़ भाई, कुरान जी शान ऊंची है न, कुरान वारे जी शान पण ऊंची है। कुरान पां पढ़ंदासीं अल्लाह ताला पां खे दुनिया में इज़त ॾींदो। अने जेकॾहिं कुरान में पां हथ कढी लाथा आहियूं त पंहिंजी हालत पां ॾिसूं पिया। जेकॾहिं पां खे पाछी इज़त खपे थी, पां खे मान खपे थो, पां खे मर्तबो खपे थो, पां खे हुकूमत खपे थी, पां खे शान ने शौकत खपे थी, दुनिया ने आख़िरत जी कामयाबी खपे थी, हिकिड़ो ज रस्तो आहे, अचो उन क़ुरान ॾांहुं जंहिंजे बारे में अल्लाह फरमाए इन हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम। क़ुरान हिकिड़ी अहिड़ी किताब आहे जेको तव्हांखे सिधी सिधी वाट ॾेखारे थी। अचो न क़ुरान मथे अमल कयो, पिन सिखो समझो, ॿिए खे सिखायो समझायो, पिन क़ुरान मथे अमल कयो, ॿिए खे अमल करायो, दुनिया में पण कामयाब आहियो, आख़िरत में पण कामयाब आहियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हियूं पां क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ सुयूं, अल्लाह ताला पां मिणी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पां मिणी मुसलमान भाई के क़ुरान पढ़े जी, क़ुरान सिखे जी, ने सिखाई जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पां मिणी मुसलमान भाई के क़ुरान से पिण जो ताल्लुक़ मज़बूत करे जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन सुम आमीन। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल